बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों, तव्हांखे लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भली कार। शागिर्द साथियों, पाण अॼोके हिन सबक में माइक्रोसॉफ्ट एक्सेल में इंसर्ट मेन्यू जे अंदरि तस्वीर इंसर्ट करणु माइक्रोसॉफ्ट एक्सेल में सिखंदासीं त माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि तस्वीर कीअं इंसर्ट कजे। अचो त पाण सबक जी तरफ़ हलूं था। दोस्तों, इंसर्ट जो मेन्यू आहे, इंसर्ट टैब आहे, हिते पाण क्लिक कंदासीं त हीअ पिक्चर्स जो ऑप्शन आहे। पिक्चर्स जो ऑप्शन ते क्लिक कंदासीं त तस्वीरूं खुली आयूं आहिनि। हितां मां काई बि तस्वीर खणी करे हिते मुख़्तलिफ़ तस्वीरूं पियूं आहिनि। मां हितां ही तस्वीर सिलेक्ट कई आहे, मिसाल तौर ते इंसर्ट कंदुसि। जॾहिं मां तस्वीर इंसर्ट कई त हीअ तस्वीर हिते अची वई आहे। इन खां पोइ हिन तस्वीर खे करेक्शन्स मतिलबु मुख़्तलिफ़ हिन जा कलर्स वग़ैरह मां चेंज करे सघां थो। तव्हां प्रीव्यू ॾिसी रहिया आहियो, जीअं मां हिन ते क्लिक कयां पियो त प्रीव्यू में चेंजिंग ईंदी पई वञे। हाणे ॾिसो तव्हां तस्वीर केतिरी अॻु खां साफ़ थी वई आहे। हिन खां पोइ हिन जा कलर्स आहिनि, जेकॾहिं कोई माने कलर्स वग़ैरह ॾियां तव्हां ॾिसो त कीअं कलर्स हिन जा चेंज थींदा पिया वञनि। तव्हां वटि दोस्तों हिन कलर बि अची वियो। हिन खां पोइ आर्ट इफेक्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ इफेक्ट्स आहिनि। हीअ इफेक्ट्स बि तव्हां ॾेई सघनि था। हीअ मिसाल तौर ते मां हिकिड़ो इफेक्ट थो तव्हां ॾेखारियां। तव्हां ॾिसो त हिन इफेक्ट सां केतिरी तस्वीर चेंजिंग अची वई आहे। आर्ट इफेक्ट खां पोइ कंप्रेस पिक्चर आहे। कंप्रेस पिक्चर में अप्लाई ऑन दिस पिक्चर, डिलीट क्रॉप्ड एरिया ऑफ पिक्चर। जेकॾहिं मां एरिया खे कंहिंखे क्रॉप कयां ऐं डिलीट करणु चाहियां त पोइ हितां मां हिनखे हुनखे क्रॉप कयल खे डिलीट वग़ैरह करे सघां थो। इन खां पोइ चेंज पिक्चर मतिलबु पिक्चर खे चेंज करे हीअ चेंज हिन जॻह ते का ॿी पिक्चर अचे। रीसेट पिक्चर, पिक्चर खे मां सेटिंग कई हुनखे ख़तमु करे नई शइ सेटिंग कयांसि। उन खां पोइ पिक्चर स्टाइल आहिनि। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, जॾहिं मां हीअ स्टाइल हिन ते अप्लाई थो कयां त प्रीव्यू में चेंजिंग ईंदी पई वञे। ॾिसो तव्हां हिते हिन ते वरी बॉर्डर बि अची वियो। हिन ते मुख़्तलिफ़ स्टाइल मौजूदु आहिनि, जंहिं तव्हां कोई बि स्टाइल पाण सिलेक्ट करे सघूं था। पिक्चर बार्डर जा हितां कलर्स वग़ैरह जेके आहिनि ॾेई सघनि था। पिक्चर बार्डर लाइ पहिरीं मां बार्डर वारी तस्वीर सिलेक्ट कंदुमि स्टाइल ते, जीअं बार्डर जा कलर तव्हांखे नज़र अचनि। हाणे ॾिसो त बार्डर खे कलर अची वियो। पिक्चर इफेक्ट्स, पिक्चर खे मुख़्तलिफ़ इफेक्ट्स ॾेई सघनि था। रिफ्लेक्शन करे सघिजे थी, ग्लो आहे ऐं वेव आहे, 3D रोटेशन आहे। 3D रोटेशन में एक्सेल जे अंदरि असां पिक्चर खे करे सघूं था। मतिलबु कोई असांखे जेकॾहिं को अहिड़ो फॉर्मेट ठाहिणो आहे जंहिंमें पिक्चर रखणी आहे, हुनखे मुख़्तलिफ़ स्टाइल पिक्चर खे पाण जे अंदरि ॾेई सघूं था। हिन खां पोइ रोटेट बि पिक्चर खे असां करे सघूं था। ॾिसो तव्हां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फ्लॉप थिए पई, रोटेशन थिए पई। रोटेशन खां पोइ पाण पिक्चर खे क्रॉप करे सघूं था, या क्रॉप शेप जेका शेप थियल हूंदियूं आहिनि उन शेप जी सूरत में हिनखे क्रॉप करे सघूं था। जीअं शेप मतिलबु जहिड़ो थियल आहे उहो शेप ते मां क्लिक कंदुसि त हीअ पिक्चर जी क्रॉपिंग जेका आहे उन शेप जी तरह सां थी वेंदी। मुख़्तलिफ़ स्टाइल तव्हांखे मां अप्लाई करे ॾेखारियां थो। हीअ दिलि हुई त दिलि वांगुरु पिक्चर थी वई। मतिलबु जंहिं बि शेप वांगुरु मां पिक्चर करणु चाहियां त एरो जे अंदरि हीअ पिक्चर अची वई। मुख़्तलिफ़ मतिलबु तरीक़े सां क्रॉप करे सघूं था। हीअ क्रॉप जो ॿियो ऑप्शन आहे, जिस तस्वीर खे पाण सां क्रॉपिंग वग़ैरह करे सघूं था। हिते छिके करे कट कंदासीं त उहा तस्वीर तव्हां क्रॉप थी वेंदी। हिते मां स्किप जो बटन ते वेंदुसि त हितां पिक्चर क्रॉप थी वेंदी। ॾिसो तव्हां हाणे पिक्चर क्रॉप थी वियो। मां कंट्रोल Z थो कयां, हीअ पिक्चर हाणे सॼी नज़र अचे पई। दोस्तों, तव्हां पिक्चर जी फॉर्मेटिंग, उन खां पोइ पिक्चर जी हाइट ऐं विड्थ थे घटि वधि करण लाइ तव्हां सां वधि ऐं मथे बटन खां वधि ऐं हेठे बटन घटि करे सघूं था। मतिलबु तव्हां हाइट ऐं विड्थ पिक्चर जी साइज़ चइजे तस्वीर जी उहा पाण
घटि वधि करे सघूं था। पिक्चर खां पोइ ॿियो ऑप्शन मौजूदु आहे इंसर्ट में, उहो आहे शेप्स। त शेप्स कीअं इंसर्ट कजनि? शेप भी साॻियो तरीक़ो आहे, मतलब शेप ते क्लिक करे शेप तां कोई भी चूज़ कजे थो ऐं जंहिंखां पोइ शेप जा भी ये मुख़्तलिफ़ ऑप्शंस मौजूदु आहिनि। जीअं पिक्चर्स जा मौजूदु हुया, ये शेप जी पाण फॉर्मेटिंग करे सघूं था। शेप जॾहिं मां हिते क्रिएट कयो आहे त शेप जा मुख़्तलिफ़ फॉर्मेटिंग जा स्टाइल, शेप स्टाइल जीअं आहे, हुन पिक्चर स्टाइल हुयो त हिन में शेप स्टाइल आहे। हीअ शेप जा स्टाइल अची विया आहिनि। शेप में ई अखर वग़ैरह जेका लिखजनि कंहिं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, त इहे अखरनि जा बि स्टाइल हिते मौजूदु आहिनि ऐं ॿिया बि अॻियां साॻिया ई ऑप्शन्स मौजूदु आहिनि जेके पिक्चर जे अंदरि मौजूदु आहिनि। दोस्तों, अॼोके हिन सबक़ में तव्हां पिक्चर ऐं शेप इंसर्ट करणु ऐं हुन जी फॉर्मेटिंग जे बारे में पढ़ी वरितो आहे। उमेद थी कजे तव्हांखे असां लेसन ज़रूरु पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं पाण अॻिते हिकु नए लेसन सां गॾु।